अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं पेरिया गुल। एक नज़र हेडलाइंस ते। गिलगित बल्तिस्तान असेंबली जे 24 सीटन ते आम चूंडन लाइ पोलिंग अमल जारी। चूंड अमल शुरू थींदे ई वॾे अंग में वोटर पोलिंग स्टेशनन ते पहुची विया। वोटरनि जूं कतारूं लॻी वयूं। 24 सीटन ते 400 खां वधीक उम्मीदवार मैदान में लथल। इलेक्शन कमीशन मूजिब चूंड अमल में 9,58,480 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। 1,391 पोलिंग स्टेशनन मां 349 पोलिंग स्टेशन हसास ऐं 551 इंतहाई हसास करार। कंहिं बि अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ 17,000 अहलकार मुक़रर। अॼु खां 12 जून ताईं मुल्क में हीट व्यू जो ख़दशो ज़ाहिर। मौसमियात खाते मूजिब कराची में गर्मी पद 40 खां 45 डिग्री रहण जो इम्कान आहे। अंदरूनी सिंध ऐं बलूचिस्तान जे कुछ ज़िलनि में गर्मी पद 48 डिग्री ताईं पहुची सघे थो। पंजाब में भी गर्मी पद 44 डिग्री खां 48 डिग्री ताईं पहुचण जो इम्कान आहे। KPK जे मैदानी इलाइक़नि में गर्मी पद 41 खां 46 ताईं पहुची सघे थो। अमरीका ईरान ॻाल्हियुनि बाबति मुआहिदे जे मामले ते अहम अख़बार आई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तेहरान पहुची वियो। ईरान जे घरू वज़ीर सिकंदर मोमनी सां मुलाक़ात। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अॼु ईरानी क़यादत सां अहम मुलाक़ात कंदो ऐं ईरानी सुप्रीम लीडर ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो पैगाम बि पहुचाईंदो ऐं अमरीका सां हतमी मुआहिदे लाइ ॻाल्हि ॿोल कंदो।